मुत्तहदा इतिहाद अब्बासिया इंटरनेशनल ज़िले नुशर फ़िरोज़ जी कंडियारो में मीटिंग थी गुज़री, जंहिंमें सूबाई जनरल सेक्रेटरी बशीर अहमद अब्बासी ऐं डिवीज़नल बेनज़ीराबाद जो सदर हाकिम अली कलोड़ो ऐं डिवीज़नल नायब सदर सलीम कलोड़ो ऐं डिवीज़नल इंफॉर्मेशन सेक्रेटरी सनाउल्लाह कलोड़ो ऐं आयल मीटिंग में मोज़िज़ शख़्सियतुनि सां मशवरे बाद ज़िले नुशर फ़िरोज़ जे उहिदेदारनि जो ऐलान कयो वियो। ज़िले नौशर फ़िरोज़ जो सदर मसरूर अहमद अब्बासी ऐं सीनियर नायब सदर समीर अब्बासी ऐं नायब सदर सुलेमान कलोड़ो ऐं जनरल सेक्रेटरी रियाज़ हुसैन अब्बासी ऐं जॉइंट सेक्रेटरी हाफ़िज़ अब्दुल क़यूम कलोड़ो ऐं ख़ज़ानची काशिफ़ अब्बासी ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी शौकत कलोड़ो ऐं तालको नौशर फ़िरोज़ जो सदर साईं गुलाम हुसैन अब्बासी खे कयो वियो ऐं तालके कंडियारो जो सदर साबिर कलोड़ो ऐं सीनियर नायब सदर ग़ुलाम कादिर कलोड़ो ऐं जनरल सेक्रेटरी अब्दुल सत्तार अब्बासी खे कयो वियो। हिननि उहिदेदारनि जो मुतफ़िक़ा राय सां ऐलान कयो वियो। बाक़ी रहियल उहिदा तालकनि जा ज़िले जो सदर काबीना जे मशवरे बाद खणी छॾींदो। हिन मीटिंग में इमामुद्दीन गांधाई अब्बासी ऐं रोशन रब्बानी अब्बासी ऐं उमरदीन अब्बासी ऐं ज़ाहिद हुसैन अब्बासी ऐं उसामा अब्बासी ऐं जमील अब्बासी ऐं हातिम अब्बासी राजा अब्बासी ऐं काफ़ी मोज़िज़ शख़्सियतुनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची